शामिल करियो था। बार सईदाबाद का आशिक बेगल जी रिपोर्ट के मुताबिक पीपल्स यूथ प्रोग्राम तहत ट्रेनिंग कंदड़ शागिर्दनि खे वज़ीफ़ो न मिलियो। शागिर्द सख़्त परेशान। शागिर्दनि पारां मसइलनि जे हल लाइ शाहनवाज़ हाजाणो, आसिफ सारियो, अफ़ज़ल शाहणी, ख़ान मोहम्मद बबरी ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज करे इंसाफ़ जी घुर कई वई। उन मौक़े ते शागिर्दनि चयो त बेनज़ीर प्रोग्राम तहत असां सिहत खाते में 2019 खां ट्रेनिंग करे रहिया आहियूं, पर असांजी इनरोलमेंट ऐं इम्तिहानी फार्म न आहिनि भरिया विया। प्रोफेसर ओटी, असिस्टेंट अल्ट्रासाउंड ऐं एक्सरे टेक्नीशियन समेत ॿियनि शोबनि में ट्रेनिंग पिया करियूं, पर अञा ताईं वज़ीफ़ो न आहे मिलियो। बेनज़ीर यूथ प्रोग्राम जो मैनेजमेंट सेक्रेटरी शागिर्दनि जे वज़ीफ़े जी रक़म रोके वेठो आहे। संदसि ख़िलाफ़ एक्शन खणी रक़म जारी कई वञे। बेनज़ीर यूथ प्रोग्राम तहत ट्रेनिंग कंदड़ शागिर्दनि जो इनरोलमेंट में इम्तिहानी फार्म भरे शागिर्दनि जा जाइज़ मसइला हल कया वञनि। उन्हनि मुतालबो कंदे चयो त यूथ प्रोग्राम कोऑर्डिनेटर हना दस्तगीर मामले जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ करे।